रहमतुल्लाह अलैह के पठान उठी करे तकरीर में सवाल करो मौलाना मूसा भी रब जो नबी है मोहम्मद भी रब जो नबी है हो कलीमुल्लाह ही हबीबुल्लाह मुकलीमुल्लाह ए हबीबुल्लाह में केड़ो फर्क है बुखारी रहमतुल्लाह अलैह हथ में टोपी खणी वडन वारन के छंडको दई करे फखर सां उठी बीठा साईं फरमायो कलीमुल्लाह उन के चेबो आ जेको ऐलान करे रब का वठे हबीबुल्लाह उन के चेबो आ जेके अल्लाह अणघुरो अता फरमाए बुलंद आवाज़ डाडिया गमगीन नथी जियड़ा हू यार जो वेठो आ गमगीन नथी जियड़ा हू यार जो वेठो आ मुफलिस गरीबन जो महदार जो वेठो आ मुफलिस गरीबन जो महदार जो वेठो आ गुरबत जो भली दरिया केॾियूं बिघणे सोलियूं गुरबत जो भली दरिया केॾियूं बिघणे सोलियूं हू पार पुॼाई दड़ में हार जो वेठो आ मिट मुहड़ो मटे वञनी परवाह न कजा तरजी है मिट मोहड़ो मटे वञनी परवाह न कजा तरजी हू नंग ढकाई दड़ नगदार जो वेठो आ बुलंद आवाज़ चो न सुभान अल्लाह मूसा नबी जो जमानो अल्लाह अकबर कबीरा तीय जे मैदान में नबी बीठो अल्लाह डुकर पजी हो माल पियो मरई जमीना तबाह फसल तबाह पानी की जरूरत नजर कजा नबिया अल्लाह पाक फरमायो मुझा कलीमुल्लाह जे मैदान में बीठो जे लश्कर में बीठो इते गुनाहगार शख्स जैसी ते इहो बीठो मां अल्लाह पानी न वसाईंदो मां मींहुं न वसाईंदो मां अर्ज़ कंदो पियो अल्लाह मां कीअं सुञाणा वो गुनाहगार केड़ो अल्लाह पाक फरमा मुझा कलीमुल्लाह जी मुझा अल्लाह आवाज तू दे त कनन तई मां अल्लाह पे पहुंचराया नजर कजा जने आवाज पोतो पांजे मथे ते चादर के वेड़े करे चोदो पियो वो मुझा अल्लाह मां गुनाहगार ताया पदकार ताया खताकार ताया अल्लाह जे करे एडन जे सामो निकरंदो मां इज्जत नीलाम थीनी लज लहीनी सतारा जो सतर तू कर तो भामा पियो कयां चो न सुभान अल्लाह नजर तक जा उन्हीं टेम ते पानी वसी पियो अल्लाह अकबर कबीरा मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो मुझा अल्लाह वो मानू त कोन निकतो अल्लाह पाक फरमायो मुझा कलीमुल्लाह जे करे पानी बंद कयो मां वरी कुर्ब भी उन्हीं जे करे कयो थमाई अल्लाह वो मानू तो देखाए केड़ो अल्लाह पाक फरमाए मुझा कलीमुल्लाह 40 साल गुजरिया मां रब दा झेड़ो पे कयूं वदे मां अल्लाह ज़ाहिर न कयो मां हाने त तौबा कयूं मूसा तुझो कम पानी सा चो न सुभान अल्लाह इहो मुझो अल्लाह खालिक अकेलो अल्लाह मालिक अकेलो अल्लाह हाजत रवा अकेलो अल्लाह नजर कजा दुनिया वठंदी आ हो दीदो आ वठण को पाका वठण को रिज़्क़ रोज़ी औलाद हर खजाने जो मालिक केरा बा केरा अल्लाह जो नबी या सुलेमान पैगंबर उलमा का वाक्य बुधना हो अर्ज़ के मुझा अल्लाह दौलत घणी थी वई पैसो घणो थी वियो अल्लाह मां के मोकल दे तैयारी करे अल्लाह तुझी मखलूक खाराया रब फरमाए मुझा सुलेमान नबी या मां रब जी हिकमत मुझे बुझ में हथ न वज जाए मां जहान कीअं पियो पालिया कीअं पियो हलाया इन ॻाल्हि के मां अल्लाह पाण पियो ॼाणा सुलेमान नबी अर्ज़ कयो मुझा अल्लाह हिकु टाइम तुझी मखलूक खाराया रब पाक फरमाए मुझा नबी जकरे इसरार कंदो पियो सजी मखलूक त पांजे जगह दे हिकु टाइम मुझी हिकड़ी मखलूक त खाराए देखाय हिकु टाइम हिकड़ी मखलूक किताब वाक्य हुंदो हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम 4 महीने जे पंध तई दस्तरखानो हणायो मानी हणाई एडी तवा असा 4 महीना पंध क्यों अर्ज़ के मुझा अल्लाह मानी तैयार अल्लाह पाक फरमाए हिकड़ी मच्छी पे मोकलिया चो न सुभान अल्लाह ताकत वारो केर अकेलो अल्लाह एकड़ी मच्छी जो आई अल्लाह जो नबी चोंदो पियो तकर न कर मच्छी चोंदी पई सुलेमान मुखे भुख लगी टेम निकरी हो मुखे अल्लाह तवारे टेम को पहरियां दींदो
पेरा दींदो आ एडो दस्तरखानो लगल आ एडी मानी लगल आ हिकड़ी जो आ मच्छी जो आई दब जुड़ने ते धक में माल मेड़े वई सुलेमान आहे वन्ना जे अन्या तुझो पेट न भरो मच्छी चोंदी पया इन्नल्लाह रब्बी युतइमनी सलासा लुकमात सुलेमान मेहना न दे अल्लाह माके ट्रे वेलन ते एड़ा खाधा दींदो चो सुभान अल्लाह नजर तक जा रोजी रिज़्क़ जो मालिक केरा घराण वारो केरा अल्लाह अकबर कबीरा मूसा कलीमुल्लाह मदियन जे शहर का हिजरत करे मिस्र ईंदो पियो आ घरवारी उम्मीदवारी आ पेट सां रात जो पहर मींहुं भी वसी पियो मूसा नबी जी माईअ खे बच्चो भी जाओ अल्लाह अकबर कबीरा मींहुं भी उरूज ते आ घरवारी के चोंदो पियो आ हिते कुंड में इंतजार कर मां रोशनी जो प्रोग्राम करे जा मींहुं भी हलंदो पियो आ वेतर डिलेरी भी थी आ नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा मूसा ज़ाल घरवारी के साइड करे पहाड़ी जे दामन ते आयो रोशनी नजर आई अल्लाह पाक फरमायो ओ मुजा मूसा कलीमुल्लाह यो मां खुदा जे नूर जो जलवो आ पाक वादी ते ईंदो पियो आ पांजी जुती लाए मूसा नबी जे हथ में लटा रब पाक फरमायो वमा तिल कभी यमीन कया मूसा मूसा तुझे हाथ में जाए अल्लाह मुझे हाथ में लटा इशारे करे खणनो आ अल्लाह टेक दींदो आ अल्लाह ने लट सा वणन जा पन सण बकरे के अल्लाह अकबर कबीरा या गुफ्तगू हलंदी पया मूसा नबी ये दिल में ख्याल आयो मींहुं भी हलंदो पियो आ बच्चो भी बार नौ जावल अल्लाह मुझे घरवारी जो केड़ो हाल हिते त माके वडो टाइम लगी हो अल्लाह तबारक व तआला दिलन जे राज़न के जानींदो आ अल्लाह पाक फरमाऊं जा मूसा कलीम अल्लाह जी मुजा अल्लाह फरमाया फकुल नज़र रब्बि असाकल हजर मूसा इन पत्थर के लठण तुझो कमा चो न सुभान अल्लाह मूसा कलीमुल्लाह उन पत्थर के लट जो हया नजर कजा एकड़ो तह टुटी पयो रब फरमाए वरी धक हणे वरी बियो तह टुटी पयो वरी धक हणे वरी टियों तह टुटी पयो नजर कजा पत्थरन जे टुन तहन में एकड़ो जीता जो ताज़ो खाधो पियो खाए चो न सुभान अल्लाह अल्लाह पाक फरमायो मुजा मूसा कलीमुल्लाह इन टुन तहन जे पत्थरन जे अंदर मां अल्लाह जीत के उन्यो न पियो मारिया भुख न पियो मारा त तोवारी माई कियां भुख मरंदी पतो पयो खराण वारो केरा केरा अल्लाह हिते बोर्ड लगा पिया जे छोटा खानदान जिंदगी आसान छोटा खानदान जिंदगी आसान पाक नबी मोहम्मद तो फरमाए एडियूं मारियूं शादियूं कयो एडन औरतों सां निकाह कयो जेके बार घणे खां घणा ॼणन भले न सुनवारूं औरतूं वठो पाक नबी मोहम्मद तो फरमाए शादी करे तवां जी औलाद वधंदी मां मोहम्मद जी उम्मत वधंदी मस्जिद मैदान में मां मोहम्मद नबी जे साम्हूं फख्र में ऐलान कंदुमि चो न सुभान अल्लाह घराण वारो केर अकेलो अल्लाह साईं कासमी साहब रहमतुल्लाह अलैह वादन में फरमाईना वञो बार जणीना वञो बार जणीना जेकरे पाले न सगो असा मुल्लन ने मदरसे सटे वंजो पिन्नी भी पालींदा थे साईं फरमाईंदा असा पिन्नी भी तवां जे बच्चन के पालींदा थे तवां पाले दाज जो फिक्र कंदा हो असा वण बच्चा छडे वेंदो तहां जे बच्चन के इंशाअल्लाह असा कुरान वाले दाज सा नवाजींदासीं पांजे बच्चन के कुरान पढ़ इज्जत दीन में आ कुरान में आ खुदा जे ज़ात जो कसम मुझो हथ भई कुरान जे मथा मां वॾाई सां कोन पियो चवां फख्र सां कोन पियो चवां रीस ॾियण जे लाइ चवंदो पियो आहियां खुदा जे ज़ात जो कसम मूंखां वॾा वेठा हो अचनि ॾाड़ियुनि वारा वेठा हो मौसन वेठा हो दिलबर वेठा हो दोस्त वेठा हो असां सिंध बलोचिस्तान घुमंदा पिया तकरीर करे लहंदा मानो मुर्शिदनि जी हथ असांजा चुमंदा आहिनि अज़ीज़ो इहा इज़त असांजी न आहे इज़त जो क़ुरान जी आहे इज़त अल्लाह जे कुरान जी आ ए इलेक्शन जा मरला गुजरिया जदे कोई दो वोट जेला अब वोट न दीनो मां छादे करे जे गोठ में अस्पताल न आए अब वोट न दीनो मां छादे करे जे मुलना को गोठ में गैस न आए वोट न दीनो मां छादे करे जे गोठ में नाली न आए अजीजो गोठ जे सुख जेला अस्पताल जरूरी आ गोठ जे सुख जेला गैस जरूरी आ गोठ जे सुख जेला नाली जरूरी आ ईमान बचाने जेला हर गोठ में मदरसो जरूरी मदरसो जरूरी आ बरकत आ त कुरान वाली तनख्वाह में आ पाकिस्तान की गाल के उसने पांजे सिंध जी अरबे रुपया स्कूल की बजट मुकरर थी दिया तवा के मालूमात होंदी अरबे रुपया
पर वञो तव्हां स्कूलनि में कॾहिं तव्हांखे कुर्सियूं भगला नज़र ईंदियूं, कॾहिं शोरा नज़र ईंदा, काथे मास्तर कोन्हनि, काथे शोरा कोन्हनि, पर अल्हम्दुलिल्लाह 5-10 पघार वारे ते मदरसे जो आलिम हाफ़िज़ पढ़ाइण वारो माण्हू ॾींहुं राति मदरसे में अल्लाह जे क़ुरान जी झूंगा पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़ा। ॾाढा तो सुभान अल्लाह सखी केर के अल्लाह राजीव जुमला चया बा बिस्मिल्लाह इस्म अलादाहू सखर को सखी केर ॾाढनि को ॾाढो केर बा अल्लाह अचो रब करीम जे दरवाज़े ते तव्हां असांजे अचण में देर आहे पर अल्लाह जे परचण में देर ही न आहे। मुंड मुंड में मां ॻाल्हि कई आहे असांजो नबी बि अज़ीम, दीन भी अज़ीम, मुहम्मद क़ुरान भी अज़ीम, तो मिठे मुहम्मद जी उम्मत भी अज़ीम। आखिरी गाल नजर कजा अल्लाह अकबर कबीरा हजरत अल्लामा जोज़ी रहमतुल्लाह अलैह वाक़ियो हिकड़ो बयान कंदा नजर कजा अल्लाह अकबर कबीरा जने अल्लाह तबारक व तआला जन्नत जहन्नम जा फैसला फरमाइनो। गुनाहगार मानो जहन्नम दे रवाना, नेक मानो जन्नत दे रवाना। नजर कजा जने जन्नत जे दरवाजे ते हिकड़ो शख्स ईंदो जन्नत जा दारोगा चवंदा केरा काडे भी दो पियो चवंदा न केरा बा को शनाख्ती कार्ड तो दिखा खबर त पवे। जॾहिं हू शख्स ईंदो मलाक पुछंदा जन्नत वारा केरा चयो मां नूह नबी जो कलमो पढ़ी बेरे में सवार थियो नूह नबी जो उम्मती आं। मलाक चवंदा जन्नत तुंहिंजो हक़ आहे पर इंतज़ार कर। वरी इब्राहिम नबी जो उम्मती ईंदो केरा चे खलील नबी जो उम्मती आं चे जन्नत तुंहिंजो हक़ आहे पर इंतज़ार कर। 3 नंबर ते ईंदो मुंहिंजे रसूलुल्लाह जो उम्मती। चओ सुभान अल्लाह। जॾहिं ईंदो मलाक पुछंदा केरा चे मां वज़ुहा वारे चेहरे वल्लैल जे ज़ुल्फ़न वारे नबी आख़िरी महबूब मुहम्मद जो उम्मती आं। मलाक चवंदा जन्नत में पहिरियां वञणो हक़ तुंहिंजो आहे। बुलंद आवाज़ नूह नबी जो उम्मती एतराज़ वारींदो, खलील नबी जो उम्मती एतराज़ वारींदो। असां आया ते पहिरियां जन्नत बाद में, हे आयो बाद में जन्नत पहिरियां। जन्नत जा दारोगा चवंदा मोहम्मद जी हुजण जन्नती हुजण ॿी शइ आहे, मोहम्मद जी हुजण ॿी शइ आहे। बुलंद आवाज़ इन नबी जी गुलामी कयो, पैरवी कयो, इंशाअल्लाह हिते भी कामयाबी आहे त उते भी कामयाबी आहे। जेको मां ॻाल्हायो ऐं ॿुधो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर मक़बूल फरमाए। बार बार असां चवंदा आहियूं अब्बा नमाज़ पढ़ो, नमाज़ खां सवाइ चाड़ो ई कोन्हे। पाण भी कुरान पढ़ो, कुरान जी तिलावत कयो। इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे जेकॾहिं सॼो कुरान अल्लाह मुहम्मद जे उम्मत खे न ॾियां आयतुल कुर्सी हिकिड़ी नाज़िल करियां त नबी जे उम्मत जे लाइ रहनुमाई जे लाइ आई काफ़ी। साईं ने फरमायो जेको हर नमाज खां बाद आयतुल कुर्सी पढ़ंदो न जॾहिं मरंदो त ख़ात्मो ईमान ते थींदो। रसूलुल्लाह फरमायो जेको हर नमाज खां बाद आयतुल कुर्सी पाबंदी सां पढ़े थो पाक नबी मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए त सकरात खां बची वेंदो। सकरात खां बची वेंदो। हे महीनो कहिड़ो आहे बा? शोबान जो महीनो आहे। कहिड़ो? महबूब सुभानी सैयद अब्दुल कादिर जीलानी चो रहमतुल्लाह अलैह। साईं लिखियो आहे पेरा रजब विच में शोबान आखिर में रमजान। शोबान जो महीनो बिन खे मिलाइण वारो महीनो आहे ऐं जेको बिन खे मिलाए त उहो माण्हू महबूब सॼो वेंदो आवा उहो महबूब सॼो वेंदो आहे। ऐं उलमा का ॿुधंदा हो हिन महीने में अल्लाह वटि बजेट पेश थींदी आहे। अचे थी उहा रात भलारी रात केड़ा मरंदा उहो भी फैसलो थींदो, केड़ा जमंदा फैसलो थींदो, के माल केतिरो मिलंदो, को तबाह थींदो, को वक्त जो वाली थींदो। अल्लाह तबारक व तआला इन रात में फैसला फरमाइंदो आहे। हर जगह ते अल्लाह चैन के चूंडियो। रब इमाम 4 चूंडिया, वडो इमाम आदम अबू हनीफा रब तरफ 4 चूंडिया, उन में मकाम ओला के अता फरमायो। रब हुजूर के यार भी घाटा 4 दिना पर उन मां अल्लाह अबू बकर के चूंडियो। नबी वडा 4